अचानक 10 जून ते 5 बजे हिकिड़ी ईमेल थी अचे जंहिंमें इहो लिखियलु आहे हर कंहिंजी सेपरेट त भई तव्हांखे नौकिरी मां कढी छॾियो। ॿिए ॾींहुं असांखे थ्रू कोरियर उहो लेटर मिलियो। असांखे केरु इहो ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे त भई तव्हांखे मारियो वियो आहे त छाजे लाइ मारियो वियो आहे, तव्हांजो क़तलु थियो आहे त उन क़तल जो कारण छा आहे। यानी ही त हिकिड़ो जो माइट इज़ राइट जेको जंगल जो कानून हूंदो आहे उन में ईअं हूंदो आहे त कंहिं जानवर खे मारे छॾिजे उनखे ख़बर न पए त मूंखे छो मारियो वियो आहे। असां सां बि ईअं ई थियो आहे। असां अॼु हीअ प्रेस कॉन्फ्रेंस करे अरबाब इख्तियार खे अपील कई आहे। उन सां गॾु गॾु असां कोर्ट्स में पंहिंजो केस कंदासीं। उन खां अलावा असांजूं नंढड़ियूं मासूम नियाणियूं आहिनि, ॿार आहिनि असांजा, असां उन्हनि सां गॾु बुख हड़ताल ते वेंदासीं। मतिलबु ता हयात असां बुख हड़ताल ते वेंदासीं। पोइ उन्हनि जो अला न करे को एडवर्स अगरि को उन्हनि जो रिएक्शन अचे थो या उन्हनि जो को एडवर्स नतीजो अचे थो त उन्हनि जी ज़िम्मेदारी तमामु इंतिज़ामिया ते हूंदी। 20 सालनि जी सर्विस में को असांजी का नेग्लिजेंसी का असांजी का उन में का शइ घटिताई कान आहे। पर हाणे असांखे बग़ैर कंहिं नोटिस जे घर वेठे असांखे ऑर्डर अची विया हुआ त टर्मिनेशन कयूं था। हिकु त इमरान ख़ान चए थो पियो वज़ीर आज़म पाकिस्तान त असां तव्हांखे नयूं जॉब्स ॾींदासीं, पर नयूं जॉब त नथा ॾियनि। असांजा जेके सीनियर अफ़सर आहियूं असां सॼी उमिरि ॾेई छॾीसीं पंहिंजी ईमानदारी सां कंहिं डिपार्टमेंट खे, उनजो वात जो गभो खसियो वियो आहे। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे बि अर्ज़ु कयूं था पिया त असांजो एक्शन वटि असांजे लाइ इंसाफ़ कयो वञे। ऐं असांजे जेको आहे टुकुर असांजो खसियो वियो आहे ॿारनि जो, असांजी ॿारनि जी तालीम आहे, असांजे पीउ माउ जो, असांजे किचन बि असांजी इन हले थी पई बग़ैर छोकिरा जे बग़ैर कंहिं लीगल फोरम ते वञण ते ऐं असांखे टर्मिनेट कयो वियो आहे। असां बच्चा असांजा सभु परेशान लॻा पिया आहिनि। असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस पाकिस्तान खे अपील था कयूं, वज़ीर आज़म पाकिस्तान खे अपील था कयूं त हिन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे असांखे जेको आहे गैर कानूनी तरह जीअं हिन हटायो आहे उनजे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई असांखे महिरबानी करे बहाल कयो वञे। सीनियर ऑफिसर्स खे जंहिंजी 20-25 साल जी सर्विस आहे, जंहिं पूरी ईमानदारी सां पंहिंजी जॉब कई आहे, उन्हनि खे तव्हां बग़ैर कंहिं नोटिस जे एलिगेशन्स जे कढो था, इहो सही तरीक़ो कोन्हे। असां अपील था कयूं इमरान ख़ान साहब सां, चीफ जस्टिस साहब सां त असांखे बहाल कनि, असांजे वालदेन खे नौकरियुनि खां बहाल कनि। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब सां इहो मुतालबो कयूं था त असांजे पेरेंट्स खे वापसि बहाल कयो वञे, छो त असांजे पेरेंट्स खे बग़ैर कंहिं नोटिस, बग़ैर कंहिं एलिगेशन, बग़ैर कंहिं जवाज़ जे कढियो वियो आहे, सिर्फ़ु टर्मिनेशन ऑर्डर जे करे, जॾहिं त उन्हनि जी सर्विस आहे 20-22 साल। पर इहो बग़ैर कंहिं बि इंसान सां अहिड़ो न थियो हूंदो जेको हिननि सां थियो आहे। असां अपील कयूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सां त इन जेको आहे असांजे पेरेंट्स खे वापसि सो मोटो नोटिस ते बहाल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।